ही मंज़र इटली जे शहर वेनिस जा न आहिनि, जिते ॿेड़ियुनि ज़रिए सफ़र कयो वेंदो हुजे। ही मंज़र सागड़ वेझो क़ाइम जमड़ाऊ कैनाल जा आहिनि, जंहिंजी मेन पुल 1 महीने खां बंदि हुअण सबबि रहवासी ॿेड़ियुनि ते सफ़र करण ते मजबूर आहिनि। ही पुल टंडो आदम, जाम नवाज़ अली, बीराणी, नऊं आबाद, कंडियारी, खिपरो ऐं मीरपुर ख़ास खे पाण में ॻंढे थी। पर गुज़िरियल 1 महीने खां पुल बंदि हुअण सबबि रहवासी ऐं मुसाफ़िर सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अफ़सोस जोगी ॻाल्हि इहा आहे त पुल बंदि हुजण बावजूदि ठेकेदार पारां ॿेड़ियुनि ज़रिए माण्हुनि ऐं मोटरसाइकिलनि खे क्रॉस करायो पियो वञे, जंहिं लाइ 200 रुपया फी माण्हू वसूल कया पिया वञनि। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा बि आहे त इहो समूरो अमल जाम नवाज़ अली ऐं बीराणी थाणनि जी पुलिस जी मौजूदगीअ में जारी आहे, जॾहिं त तेज़ वहकिरे वारे पाणीअ में अहिड़ो अमल कंहिं बि वक़्तु वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। जेतिरो जल्दी महिरबानी करे MPA MNA मिनिस्टर खे असीं सभिनी खे रिक्वेस्ट करियूं था, जेतिरो जल्दी थी सघे ही कमु मुकमल कयो वञे ऐं कमु तमामु स्लो पियो हले। ऐं ईअं त सालनि जो साल लॻी वेंदा, 2-3 महीना थी विया आहिनि, साल लॻी वेंदा हलिया। हाणे टंडो आदम जो वञूं त हीअ किथां फिरी वञूं? हिते दलोर खां फिरी था वञूं, को सवारी न आहे, का ॻाल्हि न आहे। बसूं आहिनि कलाक जो कलाक हिकिड़ी जॻह ते बीठियूं आहिनि, सवारी आहे कोन। सर मसइलो इहो आहे, पुल टुटल आहे, ॿई साइडनि में पुल ख़तमु करे छॾियईं ऐं मोटरसाइकिल वारा असां अचण वञण में 100 रुपया ॾियणदासीं, वञण में 100 और वापसी में असांखे वठनि पिया 100 रुपया वठंदा। ही ॿेड़ी वारा वठनि पिया मोटरसाइकिल, रस्तो ई कोन, किथे टपाईंदासीं? अच्छा जी हा, हींअर बि 100 ॾेई आऊं, जामकोट में किसी कम में वरी हाणे बीठो आहे, वरी 100 ॾेई वरी वापसी मूंखे वञिणो आहे। पुल माना तकरीबन 2-3 महीना थियनि पिया, हाणे टुटल आहे, न कम न ॿियो न टियों। आने जाने में तकलीफ है, भाई मेहरबानी वजीर आजम से और अपने जरदारी साहब से रिक्वेस्ट है कि हमें खुद अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी बस बहुत परेशानी है, लोग परेशान हैं, कारोबार से ही परेशान हो गए हैं और गाँव गोर वाले लोग हैं, कोई तकलीफ में है, क्या करेंगे, कहाँ से आएंगे, कहाँ से जाएंगे? अभी हम आए इधर से ये नवाबाद जाने के लिए, अभी ये कश्ती वाले कोई 100 रुपये मांग रहा है, कोई 50 मांग रहा है, गाड़ी चढ़ा रहे हैं, गाड़ी लेके आ रहे हैं, खाली बंदा नहीं लेके आ रहे हैं। बंदा ऊपर से आ रहा है, खुदा ना खास्ता गिर जाए, पाँव स्लिप हो जाए, कुछ हो जाए, सीधा शाख में डूबने के बाद हमारा जानी नुकसान हो जाए, कुछ हो जाए, कोई जिम्मेवार नहीं है इधर। तकरीबन महीने का मथे टाइम थियण वारो आहे, अञा ताईं रगो डहे पई ऐं डहण जी जॻह स्पीड ॾिसी असांखे हाणे पक थी वई त हिनखे साल तकरीबन लॻी वेंदो ठहंदे। हिन पुल खे तकरीबन 3 महीना थी विया आहिनि। 3 महीननि में असांजे हिन हद जे कंहिं बि MNA MPA या सेनेटर या पंहिंजो वाइस चेयरमैन या चेयरमैन या पंहिंजो DC को नोटिस न वरितो आहे। हीअ आवाम जेका असां दरपदर पई थिए, हिन पासे ॿेड़ा लॻा पिया आहिनि, 100 रुपया फी गाॾी जो, 100 रुपया माण्हू जो वठनि पिया, हिननि जी रोज़ी लॻी पई आहे। ग़रीब मिसकिन माण्हू, हिकु त अॻे ई मुल्क में जेको सवाइ तेल ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उहे महांगियूं आहिनि, ग़रीब जो गुज़र ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। उन खां पोइ वरी ही मोरी टोड़ी वई आहे, जंहिंजे लाइ असांखे मुतबादिल रस्तो बि न ॾिनो वियो आहे। ऐं हालांकि हिन लाइ मुतबादिल रस्तो आहे, हाणे उहो रस्तो ऐं उन जी पेमेंट केॾां वई आहे उहो त हिकु ठेकेदार खे ख़बर आहे। माण्हुनि जे हिफ़ाज़त लाइ बीठा आहियूं, को ॾिए थो, को नथो ॾिए, हम अर्ज़ी वेठा आहियूं ऐं को 50 थो ॾिए, को 100 थो ॾिए, हा को नथो ई ॾिए। हुकूमत सॼी ईअं ई थी हले। असां को ख़ैराती बि कमु कयूं था, मज़ूर बि आहिनि, 1000 रुपयो ॾियाड़ी मज़ूर पिया वठनि ऐं महिनत मज़ूरी पंहिंजी कयूं था। सवाल इहो बि पैदा थिए थो त जेकॾहिं को अणवणंदड़ वाक़ियो पेश अचे थो त उन जो ज़िम्मेवार केरु हूंदो। लाॻापियल हाईवेज़ अमलदारनि जी मुकमल बेहसी ऐं गैर हाज़िरी सूरतहाल खे वधीक ख़तरनाक बणाए छॾियो आहे। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त फ़ौरी तौर नोटिस वठी पुल जी मुरम्मत मुकमल कराई वञे ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां ॿेड़ियुनि ज़रिए क्रॉस कराइण जो अमल बंदि कयो वञे त जीअं कंहिं बि इम्कानी हादसे खां बची सघिजे।